बुकेरा शरीफ वेठो ॻोठ फ़कीर मोहम्मद बुरफत जे रहवासी ॾो बुकेरा शरीफ थाणे अॻियां एहतिजाज। बुकेरा शरीफ ॻोठाणनि मिसमात हुस्ना मोहम्मद खान बुरफत रब ॾिनो बुरफत एहतिजाज कंदे चयो त बुकेरा शरीफ ॻोठाणनि दाहींदे चयो त असांजी नींगरी शादीशुदा आहे, जंहिं मां हिकु न्याणी बि आहे, जंहिंखे बशीर मरी ज़ोरी ज़बरदस्ती खणी वियो आहे। राजन जे चङनि जो चवण ते पंहिंजी नींगरी वापसि वठण सावल मरी पहुतासीं त असां सां मरी बिरादरी जे माण्हुनि नींगरी ॾियण खां इनकार कयो ऐं बुकेरा शरीफ पुलिस असां मथां लठबाज़ी कई। असांजी नींगरी खे गुम करे छॾियो आहे। संदन वधीक चवण आहे त जेकॾहिं बुकेरा शरीफ पुलिस असांजी नींगरी वापसि न कई त असां SSP टंडो अलहयार जे ऑफिस आॾो धरणो हणी रोड ब्लॉक कंदासीं। ॿिए पासे SHO बुकेरा शरीफ मुख़्तियार थेबो पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त नींगरी पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां कोर्ट में निकाह कयो आहे। कोर्ट जो लेटर पिणु मौजूदु आहे, जंहिंखे हिन वक़्तु वुमेन थाणे ते रखियो वियो आहे। ॿिनि धुरियुनि जी ॻाल्हियुनि बाद नींगरी सदन हवाले कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची